जी नाज़रीन, जीअं त कुझु ॾींहं पहिरियां असांजा दोस्त जेके आहिनि 60 मेल जा साथी, हुननि हिकिड़ी जेका वीडियो रखी नंढड़े जी तबियत सही कोन हुई, जेको उदास जो मसइलो हुयो। असांजो दोस्त असगर बाबू जे हिकिड़ा पोस्ट रखी, हुन पोस्ट खां पोइ असां हिन सां राब्तो कयोसीं। असांजा दोस्त आहिनि हमदर्द आहिनि जेके, उन्हनि असां सां राब्तो कयो ऐं उन्हनि इहो असां सां वचन कयो कि नंढड़े जो इलाजु करायूं। बहरहाल 60 मेल जे दोस्तनि वॾी कोशिशि कई, उन खां पोइ हुनजो इलाजु जेको मुमकिन थी वियो आहे। ऐं उन खां पोइ असांजो जेको दोस्त आहे हिकिड़ो जर्मन वेठो आहे, उन मूंसां राब्तो कयो। उन मूंखे इहो चयो त भाउ तूं उन्हनि वटि वञ, उते कंडीशन ॾिसी इलाज जे हवाले सां। पोइ अॼु जेका आऊं हुनजी अमानत खणी आहियां, जेको असांजो दोस्त आहे साकिब, जेको जर्मन रहंदो आहे। ऐं ही 20,000 रुपया आहिनि। अॼु मां जेके अमा खे ॾियां अमड़ी 20,000 रुपया घणो 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 अच्छा लेखो न तव्हांजे लाइ मोकिलिया आहिनि। जेको असांजो दोस्त आहे, असांजे लाइ दुआ कयो ऐं उन्हनि दोस्तनि जे लाइ बि दुआ कयो जेके ॿाहिरि वेठा आहिनि, जेके हिते वेठा आहिनि, तव्हांजी मदद था कनि। जी जी महिरबानी। बसि तव्हां ग़रीब आहियो, तव्हां दुआ कयो असांखे अलाह सां जेको तव्हांजे लाइ जेको हिमत अफ़ज़ाई ॾिए ऐं असां इंशाअल्लाह तव्हांजी मदद कंदासीं।